अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में मौके पलिकार मां है फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-आज़म पारां पिम्स अस्पताल में सीटी कोरोनरी एंजियोग्राफी सहूलत फाल न हुजण जो नोटिस, हक़ीक़तुनि जो तयन करण लाइ जांच कमेटी जोड़े छॾी, समूरनि पासनि जो जाइज़ो वठी ज़िम्मेवारनि जो तयन करण जी हिदायत। जांच कमेटी 2022 खां हक़ीक़तुनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश कंदी। बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे हुक्म जी मुबैना भन कड़ी तहरीक इंसाफ सुप्रीम कोर्ट में तौहीन अदालत जी दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। अज़ीज़ भंडारी ऐं सलमान अकरम राजा तरफ़ां दाख़िल करायल दरख्वास्त में ज़िम्मेवारनि खे तौहीन अदालत जो जवाबदार करार ॾियण जी इस्तदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध उहो वाहिद सूबो आहे जेको प्रोपेगंडा न पर कम थो करे। सिंध में घणो अॻु एयर एम्बुलेंस शुरू थी चुकी आहे। पीपल्स पार्टी अवामी मैंडेट सां हुकूमत में अची ख़िदमत कंदी आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमन चयो आहे त सिंध हुकूमत सूबे में ॾींहं राति कमु करे रही आहे। MQM शिकस्त जे ख़ौफ़ सबबि मकानी चूंडुनि जो बाइकाट कयो। MQM जे दौर में फुटपाथनि खे बि विकिरो कयो वियो। बांग्लादेश पाक तुर्किया सऊदी दिफ़ाई मुआहदे में शमूलियत जो इशारो ॾेई छॾियो। बांग्लादेश जे परॾेही मामलनि जे सलाहकार हुमायूं कबीर चयो आहे त इक़्तिसादी या दिफ़ाई फ्रेमवर्क में शमूलियत जो इम्कान मुसबित आहे। मफ़ादनि, आलमी मईशत ऐं वापार जी तब्दील थींदड़ सूरतहाल खे नज़र में रखंदासीं। हुमायूं अकबर जो चवणु आहे त अवामी राब्तनि समेत पाकिस्तान सां अमली लाॻापा मज़बूत बणाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म तारिक रहमान जल्द सऊदी अरब जो दौरो कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कंदे चयो आहे त ईरान वटि फ़ौज ऐं पुलिस खे पघारूं ॾियण लाइ रक़म नाहे। ईरानी हुकूमत वटि पैसा नाहिनि। ईरान मुआहिदो चाहे थो पर दुरुस्त डील लाइ तयारु नाहे। ट्रंप मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ जी ज़मीनी इलाइक़नि ते बि अमेरिका जो कंट्रोल आहे। ईरान ख़िलाफ़ इक़्तिसादी जंग सां अमेरिका जा फ़ौजी ऑप्शन महदूद न थिया आहिनि। गड़ी यासीन वेझो जवाबदार घर वारी के कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। ॻोठ रज़ा मोहम्मद ईसानी में रहीमा ख़ातून ईसानी गोलियूं हणी क़त्ल वाक़े बाद जवाबदार फरार। दिलावर मारफाणी पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मेहरापुर ऐं बुलड़ी शाकरी में धार वाक़िअनि में ॿिनि भाइरनि समेत 3 ॿार ॿुॾी फोत। मेहरापुर जे ॻोठ जालंधरी आरई में मासूम भाइर रांदि कंदे गोदू शाख में ॿुॾी विया। हिक जो लाश हथ फोतुनि में 6 सालनि जो अब्दुल रहमान ऐं 7 सालनि जो अरहम आरई शामिल। वारसनि मूजिब हू ज़मीन ते गाहु करण विया हुआ। ॿार रांदि कंदे शाख में ॿुॾी विया। बुलड़ी शाह करीम भरिसां 7 वरियनि जो नीगर बरसाती पाणी में ॿुॾी फोत। ॻोठ झंग कात्यार में ॿाड़ो मोहम्मद सूमार कात्यार पेर तिरकण सबबि पाणीअ में किरी ॿुॾी फोत थी वियो। जेकबाबाद में पुलिस अहलकार जो घर मां गोली लॻल लाश हथ। ADC कॉलोनी में अहलकार महबूब जखराणीअ जो लाश मिलियो। SSP जेकबाबाद वाक़े वारे हंधि पहुतो। जांच करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख़ खां जांच जारी आहे।